लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। अंजन दियो तो किरी किरी सुरमा दियो न जाए, जिन अखियनि सो हरी लखियो रहीमन बली बली जाए। हिन जो मतलब आहे काजल ऐं सूरमे सां अखियुनि जो भलो कोन थींदो आहे। हिन अखियुनि सां भगवान झूलेलाल जा दर्शन करियो। रहीमदास जी चवनि था तव्हांजो जीवन धन्य थी वेंदो। 33 सवाल जो सही जवाब आहे ए। असू महीने जी विजयादशमी ते रतन राय लाल साईंअ खे शिक्षा वठण लाइ ब्राह्मण वटि वठी विया। सवाल चोटियों। झूलेलाल साईंअ जे माता पिता जे क्रियाक्रम खां पोइ केतिरे समय ताईं यज्ञ होम ऐं भंडारा हलिया? ए 12 ॾींहं, बी 1 महीनो, सी 1 साल, डी 3 ॾींहं। इन सवालनि जो जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि। अहिड़ा ई ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। पैसा कमाया असां शेवा कमाई।